लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सिंध गवर्नमेंट जी सब्सिडरी ऑर्गेनाइजेशन सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन या सरसो जे तालके नेटवर्क जी अॻुवाण ऐं तालको आहे ठुल ज़िलो आहे जेकबाद उन में रहे थी मोहतरमा रुखसाना सरकी साहिबा। असीं चाहियूं था त रुखसाना सरकी सां ॻाल्हियूं कयूं त हुन पंहिंजे उमिरि में छा छा कयो आहे ऐं हू अॻिते छा करणु चाहे थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। ऐं असीं चाहियूं था त सॼी सिंध में या सॼी दुनिया में जिते बि औरतूं वॾा वॾा कम कनि थियूं, नौजवान वॾा वॾा कम कनि था, उहे असांजे हिन मंच ते अचनि ऐं लीडर टीवी जे वसीले सॼी दुनिया खे ॿुधाइनि त हाणे औरतूं उहे न रहियूं आहिनि जेके अॻे रुॻो घरनि में क़ैद ऐं बंदि वेठियूं हूंदियूं, पर हाणे औरतूं कुझु ॿियूं बि आहिनि। सो असां तव्हांजा थोराइता आहियूं। ऐं तव्हांखां पहिरियों पुछणु चाहींदुमि, तव्हां पंहिंजे ज़ात जे हवाले सां ॿुधायो तव्हांजा वॾा, अव्हांजी तालीम, अव्हांजा पंहिंजी औलाद उहे छा छा आहिनि, उहो सॼो ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो रुखसाना सरकी आहे ऐं मां तालके ठुल सां रिहाइश मुंहिंजे तालको ठुल ज़िलो जेकाबाद ऐं इलाही परे जो सफ़र आहे, इलाही बैकवर्ड एरिया आहे जंहिंमां मतिलबु मां निकिरी आई आहियां। ऐं मुंहिंजी जेका तालीम आहे, मुंहिंजो जेको बचपन आहे उहो मनु ॻोठु सुल्तान सरकी में मुंहिंजो गुज़रियो ऐं उन में मां 5 क्लास मां उते पूरा कया। पंहिंजी तालीम जे हवाले सां 5 क्लास मां उते पूरा कया पंहिंजे इन में। उन खां बाद में थोरो परे पंहिंजे ॻोठ खां ठुल ताईं वञण में पहिरियों तालीम ते ॾाढो पाबंदी बि हूंदी, सख़्ती बि हूंदी। असांजा जेके वॾा हुया उहे ड्रिजदा बि हुया त ॿाहिरि छोकिरियुनि खे तालीम न ॾियारी वञे, ॿाहिरि न मोकिलियो वञे। पर मूंखे हिकिड़ी सपोर्ट हुई, मुंहिंजो वॾो भाउ हुयो, उहो चाहींदो हुयो त माना मां पंहिंजी न्याणी खे, मां पंहिंजी भेण खे उनखे तालीम ॾियारायां, उनखे तालीम ॾियाराए उनखे अॻिते कयां। छो जो हू शहर में ईंदो वेंदो हुयो ऐं शहर जी मायूं अक्सर करे उते जेके हूंदियूं उहे टीचर्स वग़ैरह हूंदियूं, पोइ उन्हनि खे ॾिसंदो हुयो, हुन में जुनून जाॻंदो हुयो त मां पंहिंजी न्याणी खे बि तालीम ॾियाराए शायदि इन मक़ाम ते पहुचायां। सो उन खां बाद में 8 क्लास जेके आहिनि 5 पास करे उन खां बाद में ठुल शहर में मां पढ़णु शुरू कयो। हू पंहिंजो पाण बाहि खां वठी पंहिंजी आङुर खां वठी करे मूंखे पहुचाईंदो हुयो ठुल ताईं ऐं मां 8 क्लास पंहिंजे ठुल में पास कया। पाण छा पढ़ियल आहे? भाउ नालो छा आहे उनजो? उनजो नालो ग़ुलाम यासीन ऐं उहो जेको हुयो मैट्रिक थियल हुयो, मैट्रिक थियल हुयो, पर उहो जो घर जूं ज़िमेदारियूं उनजे मथां अची वियूं ऐं वॾो भाउ हुयो असांजो, त इन जे करे उन पंहिंजी तालीम अध में छॾे ॾिनी हुई इन जे करे। ऐं मुंहिंजो बाबा जेको हुयो उहो माना इलाही ग़रीब तबिके खां हुयो। उहो मिसकिन ईंदो हुयो नवाबशाह में, जतोई हूंदा हुया, उते जतोइनि जो ट्रैक्टर हलाईंदो हुयो। पोइ असां नंढड़नि बचड़नि ॿालड़नि खे छॾे ईंदो हुओ, उते ठुल में छॾे ईंदो हुयो, मुंहिंजी अम्मी खे छॾे ईंदो हुयो। अम्मी उते सन्हो सुको हार पोइ कंदी हुई, 2 जरे 2 टे जरे पंहिंजे पीउ माउ सां गॾिजी करे, पोइ उन मां थोरो घणो फसल मां अन्न ईंदो हुयो जंहिंमां गुज़रान थींदो हुयो। ऐं बाबा मुंहिंजो हिते कमु कंदो हुयो नवाबशाह में। पोइ जॾहिं ईंदो 2 महीननि 3 महीननि खां पोइ वापसि ईंदो, पोइ कुझु पैसा खणी ईंदो हुयो जंहिंमां सन्हा सुका कर्ज़ अदा कंदा हुआसीं या पंहिंजे बचड़नि खे जेको पालण में इन में मतिलबु इलाही गुरबत हुई तंहिं टाइम। ऐं मुंहिंजो जेको बाबा हुयो उहो पंहिंजी पीउ माउ जो हिकिड़ो पुटु हुयो। जॾहिं असांजी ॾाॾी असांखे जॾहिं बाबा ॻाल्हि कंदो हुयो त असांजी ॾाॾी जॾहिं बि माना लोली ॾींदी हुई त उहा ईअं ॾींदी हुई त अलाह कंदो त कोड़ी वल वांगुरु वधंदे। अॻे इहे लोलियूं हूंदियूं त कोड़ी वल वांगुरु मुंहिंजो हिकु आहे, मुंहिंजे के अलाह लख कंदो, कोड़ी वल थींदी तुंहिंजो ख़ानदान वधंदो। पोइ मुंहिंजे बाबा खे पहिरियों 2 पुट ॼमिया, उन खां बाद में वरी पोइ मुंहिंजी अमड़ बीमार थी पई, उहा बीमार थी पई, इलाही बीमार थी पई। पोइ हुनखे उते ठुल में ॾाढा इलाज करायूं पर उते न लॻो। पोइ हितां जा जेके ज़मीदार जंहिं वटि बाबा कमु कंदो हो नवाबशाह में, पोइ उन्हनि इहा चयसि त चई तव्हां जेको आहे पंहिंजी घरवारी खे, असांजी नुंहुं थे, असांजी न्याणी थे, उनखे खणी अचो हिते कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियूं। पोइ हिते खणी आया नवाबशाह में, हिते मुंहिंजी अम्मी जो इलाजु थियो। पोइ 10 साल मुंहिंजी अम्मी खे औलाद न पई थिए। पोइ मुंहिंजे बाबा जो नालो मोहम्मद हयात हुयो
ऐं कमज़ोर बि हूंदो हो ऐं कद में बि थोरो हल्को हूंदो हुयो, घणो भारी वज़नी कमु न करे सघंदो हुयो। पोइ जॾहिं 10 साल गुज़री विया त पोइ मुंहिंजी अम्मी खे चवणु लॻो त हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए, ॿारड़ा त वॾा थी विया आहिनि, तोखे औलाद बि नथी थिए पई। पोइ कॾहिं वेंदो हुयो लाल कलंदर ते, उते वञी धागा ॿधी ईंदो हुयो, कॾहिं किथे वेंदो हुयो पीरनि ते त मूंखे अलाह साईं हिकिड़ी न्याणी जी औलाद ॾे, बाक़ी अॻिते तुंहिंजी मर्ज़ी, पर हिकिड़ी न्याणी मूंखे हुजे। को ॾाढियूं बासां बासियाईं। 10 साल उन भाइनि खां, जेके 2 भाइर मुंहिंजा वॾा हुया, उन्हनि खां 10 सालनि खां पोइ माना मां पैदा थियमि। पोइ मां हिते शिकारपुर गोरिन इस्पताल में पैदा थियमि। पोइ उते 3 ॾींहं मुंहिंजी अम्मी सूर काटिया, पर उते माना दायूं जेके हुयूं उहे बि कमु न पियूं करे सघनि ऐं डॉक्टर असां वटि मौजूदु न हुया ठुल्ह में तंहिं टाइम। पोइ हिते शिकारपुर में हिते माना इहो थियो त पोइ हुते शिकारपुर में ई माना हिते सॼो असांजो ख़ानदान आयो हुयो। डॉक्टरनि सॼी भरे आया हुया उतां। पोइ चवनि पिया त 10 हाणे सालनि खां पोइ सिकी लधी सेकी ॼाई। लधी। पोइ उते जॾहिं अंग्रेज़ियाणे हिते माना डिलीवरी कराई त पोइ उहे खणी करे, उहे माना जेके बि हुयूं उहे खणी करे उन महिल ई चुमियूं ॾियनि पियूं, खयूं वतनि पियूं, माना सफ़ा मां पैदा थियमि त माना बाक़ाइदे गोरियुनि वांगुरु पैदा थियमि। पोइ चवनि पियूं हे तव्हांजी न आहे, असांजी, असांखे ॾिनियूं वञो तव्हां। पोइ मुंहिंजा मामा आया हिते, सॼी इस्पताल में मुंहिंजे बाबा मिठाइयूं विरायूं ऐं उन खां पोइ मूंखे गोरी चवंदा हुया। रुखसाना त मुंहिंजो नालो रखियो वियो, पर पोइ बाद में मूंखे गोरी चवंदा हुया। ऐं मुंहिंजा 4 मामा हुया, हिकिड़ी मासी हुई, उन्हनि खे न्याणी जी औलाद न हुई, उन्हनि खे सभिनी खे पुट हुया ऐं सॼो वॾो ॿरियाड़ी जो वेड़ो हुयो। उन वेड़े में हिकिड़ी न्याणी पैदा थियणु माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। उन्हनि जे लाइ मां अलाए कहिड़ी शइ हुयमि। सो मुंहिंजी मस्जिद में पढ़ाई या स्कूल में पढ़ाई माना रुकावटूं काफ़ी ईंदियूं हुयूं, पर पोइ मूंखे पंहिंजे मामनि, सुबुह जो साजुरे उथी करे, मुंहिंजो हिकिड़ो मामो हूंदो हुयो, पोइ उहो चवंदो हुयो बसि सवेर सां 5-6 सालनि जी हूंदी हुयमि, बसि मथां लकुड़ खणी बीह रहंदो हुयो, मस्जिद जे लाइ नथी उथे। पोइ मस्जिद बि मूंखे रवानो कंदो हुयो, टाइम सां स्कूल बि रवानो कंदो हुयो, भले पोइ ॿाहिरि उनखे कुझु बि ॿुधणो पवे। पोइ मुंहिंजी नानी उन टाइम ज़िंदा हूंदी माना हुई। उन दौर में माफ़ कजो विच में कटिया थो, हा, त अव्हां खे ॿुधायो त वॾनि खे चवंदा छा ॻोठ वारा? ॻोठ वारा ईअं चवंदा हुया त न्याणी जो पढ़ाइणु जेको आहे न, उहो गुनाह आहे। अच्छा। हा, उनखे गुनाह सम्झो वेंदो, हिनखे पढ़ायो था, सुभाणे को पोइ खरी वेंदव। इहा जेका आहे न, माना तव्हांजे हथनि कोन किरी वेंदी, ॾाढी थी वेंदी। पोइ इन जे करे पोइ असांखे नंढड़े लाइ बि माना असांजे दिमाग़ में इहा शइ वेठल हुई त माना न्याणी जो पढ़ाइणु गुनाह हो। माना वो मस्जिद पढ़ो तव्हां, क़ुर पाक पढ़ो, ॿी तालीम न कयो। मैडम रुखसाना, इहे लफ़्ज़ तव्हांखे कॾहिं कन ते पिया त ही गुनाह? इहे मतिलबु मां जॾहिं 8-7 सालनि जी थियमि त माना इहा शइ पोइ मुंहिंजी अम्मा खे ईंदियूं ॻोठ वारियूं चई वेंदियूं, अची ॻोठाणियूं चवंदियूं, मुंहिंजे साम्हूं चवंदियूं हुयूं, पर मां उन्हनि जी ॻाल्हि खे सम्झंदी हुयमि त हे छा थियूं चवनि। पोइ चवंदियूं हुयसि, हिन छोरी खे हरूभरू पढ़ाईं थी तूं, हे ख़राबु थी वेंदई, हे हथनि खां निकिरी वेंदई, तूं कीअं हिन ते पोइ कंट्रोल कंदी। ट्रोपो ॾेराएसि, मानी पचराएसि। डर खण करे। हा हा, पोइ वरी चवे त तव्हां रहकी कराइण जे लाइ। पोइ अमड़ मूंखे यादि त मूंखे 9 सालनि जी उमिरि में पंहिंजे वॾेरे जी ज़मीन ते वठी वई। वॾेरो केरु हो? वॾेरो तुंहिंजो असांजो सरकी हुयो पंहिंजो। कहिड़ो? अब्दुल मजीद सरकी। हा, पोइ उते मूंखे वठी वई। पोइ उते वियमि त मां सभु रायकी करनि पिया, रोंबो करनि पिया। पोइ उते मां अम्मा सां ज़िद करे बीह रहियमि। मां चयमि मूंखे हिते संदली रखी ॾे या कुझु रखी ॾे त मां वेही करे रोंबी कयां। पोइ जॾहिं ॿिज जो टाइम थियो हणण जो, त उन ॿिज खे मां ऊंधो पई पोखियां। पोइ उते वॾेरो ॾिसी करे असांजे ॻोठ जो उहो अब्दुल कादर सरकी उहो चए पियो, अदी हज़ूरा हे त सॼो ॿिज ख़राबु कराए छॾियो, छोरी ऊंधो ॿिज हणंदी पई, हिनखे आंधो छा सेखारींदी तूं पंहिंजी न्याणी खे एतिरी बि तरबियत न कई आहे, तूं रहकी जो ॾिनो ई न अथसि। जॾहिं तव्हां राहक माण्हू हो त तव्हां ॿारनि खे पंहिंजनि खे सेखारियो त सही न। मूंखे चए, पुटु हल, तुंहिंजी जेका कमु कामयाबु थी वियो, हाणे तूं घर मोटी वञ। मुंहिंजो ॿिज थी ख़राबु करें पई। पोइ उन ॾींहुं ॾाढो खिलिया, पाण में ॾाढो खिलिया, मश्करी कयूं त चयईं हयात जी धीअ, मोहम्मद हयात जी, उनजी धीअ एॾी माना उहो सिकी लधी आहे जो ज़मीन ते कॾहिं न आई आहे, अॼु आई त उबतो रोंबो करे थी। पोइ इन दौरान पोइ मुंहिंजी वरी जेको वॾो अदा हुयो, उनखे कुझु टाइम में मतिलबु लॻी तकलीफ़, दिलि जी तकलीफ़ थी।
दिलि जी तकलीफ़ थी, हुनजो इलाजु कराची में असां शुरू करायोसीं। पोइ मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी वरी हुनजो एवज़ो हुयमि मां, अच्छा, अदा जो ॾे एवज़ो वठि हुयमि, हुई। ॾे वठि हुई। ऐं ॾे वठि जो रिवाजु असां में ॾाढो हुयो, अॻे ईअं न आहे, ॾींदा हुया। ठीकु आहे, हा। पोइ उन खां पोइ मुंहिंजी 13 सालनि में घुर कई वई। 12 सालनि में मुंहिंजा मामा वारा कुझु जमाती माण्हू हुया। मुंहिंजो जेको मामू मुंहिंजी पालना में जंहिंजो हथु हुयो, उन घर वेठे वञी मुंहिंजे सौट खे इजाज़त ॾेई आयो त बाबा हाणे छोकिरी वॾी आहे, हाणे असां भार नथा खणी सघूं, हाणे तोखे इजाज़त आहे, पंहिंजो तूं शादी कराए वञ। जॾहिं तव्हां चओ था त उहे जमात सां हुआ, जमात माना यानी कि माना मौलवी घराणे सां। अच्छा, मज़हबी हुआ। मज़हबी माण्हू। पोइ उहे विया, पोइ अञा उन्हनि खे साहुरनि खे अञा 1 साल पइजी वियो। साहुरनि खे 1 साल पइजी वियो त माना उन्हनि चयो त असां कुझु तयारी करे वठूं, तव्हां त तयारी कई हूंदी, तव्हांजी सिकील धीअ, सभु जेकॾहिं सामान मां हिकु हिकु ॻह गठो ॾींदसि तॾहिं बि पूराई थी वेंदी, असां हेखला। पोइ उनजे करे पोइ थोरो दिमाग़ में ईअं ॻाल्हि उन टाइम आई त मां चयमि त दिलि में सोचियमि, हिकिड़े वारे वियासीं ज़मीन ते, उते पंहिंजी अम्मी खे चयमि वञी लिकी करे चयोमांसि अम्मा मूंखे मारींदी त कोन। अम्मा चयो न आई मां तोखे छो मारींदमि, मां हिन महिल ताईं तोखे भला मारियो आहे जो हाणे मारींदसि। पोइ मां चयोमांसि अम्मा मूंखे पढ़ण जो त ॾाढो शौक़ु थी, हे त मूंखे तूं शादी जो कराईंदी, मूंखे तालीम जो ॾाढो शौक़ु आहे, ऐं जेको मूंखे मङेंदो ॾिनो थी उहो त पंहिंजी मामियुनि सां बि विढ़ंदो आहे त मूंखे मारे छॾींदो, अम्मा मूंखे शादी न कराए। अम्मा चयो अम्मा मुंहिंजी थोरड़ी बि लॼ रखणी थी न, अॼु हिते लूसण ते वेठा आहियूं, इहा ॻाल्हि करे थी, गाहु पटींदा वेठा हुआसीं, आईंदा जे लाइ जेकॾहिं इहा ॻाल्हि कए न पोइ मुंहिंजी धीअ न सॾाइजांइ, छो जो ग़लति ॻाल्हि माण्हू ॿुधंदा त पोइ ग़लति सम्झंदा। मां चयो मम्मी मूंखे शादी न आहे करणी, अम्मा मूंखे, ऐं जंहिंखे ॾिनो थी उहो बि मारींदो आहे, पंहिंजी मामियुनि खे मारींदो आहे, मूंखे बि मारींदो, पोइ हिते तूं मूंखे ॾाटे सां कोई छॾ बाक़ी मूंखे शादी छो थी कराए। चई मजबूरी आहे त कीअं हाणे तोखे छॾे सघूं था, एवज़े में आहे तूं, एवज़े वारनि जो ॿारु आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मुंहिंजो मङणो थियो त साहुरनि जो टेक्टरो आयो भरिजी, मिठाइयूं बि खणी आया, त मुंहिंजो 6 सालनि में मुंहिंजो मङणो कयूं, त पोइ जीअं उहे झुमिर खेॾनि पिया त मां बि ट्रैक्टर ते बीठी झुमिर खेॾां पई, वॾो ख़ुशियूं कयां पई। पोइ सभु चवनि पिया त चई कुंवार पाण नचे थी पई, हाणे कुंवार खे कुंवार थियण जी ख़बर बि त हुजे न त हा कुंवार न, थिए थी पई, त कुंवार थियण खां पोइ वरी कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं ईंदियूं। पोइ 13 साल मुंहिंजी एज हुई त मुंहिंजी शादी करायऊं। तंहिं टाइम मुंहिंजे अदा खे बि जेका आहे बाईपास थी वई, दिलि जी अच्छा, बाईपास कराची में थी, उनजो सपोर्ट मूंसां इलाही हुई। पोइ 8 क्लास मां जॾहिं पूरा कया त मूं 9 क्लास त मुंहिंजे घर वारे बिल्कुलु जवाबु ॾिनो, उहे बि ईअं ई दीनी माण्हू हुया, अच्छा। हुननि बि बिल्कुलु जवाबु ॾिनो त अव्हांजो असां। जेको वर आहे हा, उहो छा पढ़ियल आहे? उहो मैट्रिक पास। मैट्रिक मैट्रिक पास। पास पर ऐं उन्हनि में, तव्हां 8 खां पोइ हुन तव्हांखे जवाबु ॾिनो? हा हुन जवाबु ॾिनो। शादी खां पोइ मुंहिंजो 9 क्लास में मुंहिंजो फॉर्म भरण जे लाइ, फॉर्म भरियल हुयो मुंहिंजो ॻड़ीअ सन में, पर पोइ मूंखे इम्तिहान खां इनकार कयईं। पोइ मुंहिंजो वॾो अदा वियो ग़ुलाम यासीन, उन चयसि वञी उन मिनथां इलाज कयसि, कंहिं वॾड़नि को चवरायसि त मुंहिंजी अधी जी ज़िंदगी जो सुवालु आहे, महिरबानी कर तूं हिनखे इजाज़त ॾे। पोइ मां इन में तक़रीबन 2000 में मैट्रिक पास कयमि। घणा साल विञाई? 2 साल विच में बस। विञाइजी, 2 साल विञाइजी विया। पोइ ए ग्रेड आयो, ए ग्रेड आयो वाह वाह। जॾहिं त मैट्रिक में ए ग्रेड आयो त पोइ मुंहिंजी अदा मिठाई विराई। पोइ तक़रीबन थोरे ई अरसे खां पोइ 2-3 महीननि खां पोइ मुंहिंजो अदा फ़ौत थी वियो। पोइ बाईपास जो हुन सदमो न सही सघियो, ऐं ईअं थियण सां पोइ मुंहिंजा ख़्वाब टुटंदा विया, छो जो एवज़ो बि हुयो, ऐं एवज़े जा जेके थींदा आहिनि माना ॾे वठि वारो हिकिड़ो सिस्टम, माना ठीकु आहे हिकिड़ी माई जेका आहे तंग पंहिंजे घर में, उनखे घर वारो तंग करे थो त ठीकु आहे, एवज़े खे बि भला तंग कयो वञे। पोइ इहो अरसो मुंहिंजे लाइ ॾुखियो गुज़रियो, छो जो मुंहिंजो अदा वारसी वारो मुंहिंजो अदा फ़ौत थी वियो, ऐं हू माण्हू बि थोरा सख़्तु मिज़ाज जा माण्हू हुया, ऐं मां हेॾा सिकी लधी पंहिंजे पेकनि जी हुयमि, वॾी दादली हुयमि, पढ़ण जो शौक़ु बि हुयो, अॻिते वधण जो शौक़ु बि हुयो। पोइ मुंहिंजी ज़िंदगी हिते ख़तमु थी वई, मायूस थी वियमि, त मां चयमि हाणे न अॻिते वधी सघंदसि, ऐं पंहिंजे पेकनि खां बि परे ठुल शहर में रिहाइश हुई, ऐं उते उनजे मामनि वटि, मुंहिंजे घर वारे जे मामनि वटि बि मूंखे शादी कराए, उते माना उनखे पंहिंजो घर बि न हुयो,
कुझु टाइम खां पोइ 2-3 सालनि खां पोइ उहे बि बेज़ार थी विया, चयो बाबा वञो पंहिंजा पाण वञी घर हलायो, पंहिंजो घर वञी कयो। पोइ इहा ज़िंदगी असांजी ईअं ई गुज़री। तव्हां मैट्रिक खां पोइ? मैट्रिक खां पोइ मां न पढ़ियमि। तव्हांजी कुल तालीम? मुंहिंजी हिन वक़्तु इंटर आहे। उहा कीअं थी? उहा ईअं थी त मां 2011 में जेको आहे त फस्ट ईयर जो इम्तिहान ॾिनो। उहो कीअं, छाजे लाइ ॾिनो? उहो इन जे लाइ ॾिनो जो 2010 में असां वटि SRSO आई। अच्छा, SRSO खे बीहारियो? हा हा। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ रुखसाना सरकी साहिबा सां ॻाल्हायूं था। ऐं असल में असांजे ॻोठनि में ऐं घर में जे हिकिड़ो बि माण्हू सहकार करे थो त पोइ उनजो नतीजो इहो थो निकिरे त ॿारु पढ़ी थो पए। ऐं ॿारनि में बि ख़ासि करे छोकिरी नियाणियुनि जी तालीम, उन में के न के ॻाल्हियूं थियनि थियूं। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था रुखसाना सां ॻाल्हायूं त अॻिते छा थियो। असां सां गॾु रहिजो।